ज़रदारी जो ज़हर जे चखियो उन खां पितो परे भॼी वियो मुंहिंजो वेसा उन तां खॼी वियो। ज़रदारी जो ज़हर जे चखियो उन खां पितो परे भॼी वियो मुंहिंजो वेसा उन तां खॼी वियो। पिते वञण खां पोइ ॾिस हू गिड़काए आ सिंध सॼी वियो मुंहिंजो वेसा उन तां खॼी वियो। काल कुॼो त जंहिं ते आऊं काल कुॼो त जंहिं ते आऊं लालच ते सोराणो रॼी वियो मुंहिंजो वेसा उन तां खॼी वियो। पैसे ख़ातिर पीउ जी पग खे लत हणी जो बे लॼी वियो मुंहिंजो वेसा उन तां खॼी वियो। सच चवण ते जेको जानी पोइते हटंदे पाण डिॼी वियो मुंहिंजो वेसा उन तां खॼी वियो। हाफ़िज़ आ मैदान में बीठो बुज़दिल थी काहिर जो भॼी वियो मुंहिंजो वेसा उन तां खॼी वियो। ज़रदारी जो ज़हर जे चखियो उन खां पितो परे भॼी वियो मुंहिंजो वेसा उन तां खॼी वियो। जंहिंजो लीडर आसिफ ज़रदारी उनखे खपे ॿी कहिड़ी ख्वारी। जंहिंजो रहबर आसिफ ज़रदारी उनखे खपे ॿी कहिड़ी ख्वारी। 17 जून 2019 सजणनि जी थी साठ सदूणी। 17 जून 2019 सजणनि जी थी साठ सदूणी। रैली कान हुई का रूणी रोड ते ॿारनि जी हुई ॿारी। जंहिंजो लीडर आसिफ ज़रदारी उनखे खपे ॿी कहिड़ी ख्वारी। पीउ जो पोरियो पुटु विञायो जग में जे हो पाण मञायो। पीउ जो पोरियो पुटु विञायो जग में जे हो पाण मञायो। कूड़ कॾहिं हुन को न कमायो उन ॾींहुं उनजी क़बर थी कारी। जंहिंजो लीडर आसिफ ज़रदारी उनखे खपे ॿी कहिड़ी ख्वारी। उञ सची सी बुख सची सी उञ सची सी बुख सची सी माउ पीउ खां महबत न मची सी। अहिड़ी हालत हिते ॾिठी सी टलनि खां मुंहिंजी तौबादारी। जंहिंजो लीडर आसिफ ज़रदारी उनखे खपे ॿी कहिड़ी ख्वारी। नाणे नर खे कोन नमायो मादिन उन ते मोह मटायो। नाणे नर खे कोन नमायो मादिन उन ते मोह मटायो।